प्रियालो में हथियारबंदन हिंदू वापारी जे मोबाइल फोन की दुकान तां लखे रुपयनि जो धाड़ो हणी विया। ख़बर अवांखे ॾियूं पिया। प्रियालो में हथियारबंद हिंदू वापारी जे मोबाइल फोन की दुकान तां लखे रुपयनि जो धाड़ो लॻो आहे। हथियारबंद राजेश कुमार खां 25 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया। प्रियालो में हथियारबंद हिंदू वापारी जे मोबाइल फोन की दुकान तां लखे रुपयनि जो धाड़ो हयो आहे। हथियारबंद राजेश कुमार खां 25 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। हथियारबंद हिंदू वापारी जे मोबाइल फोन की दुकान तां लखे रुपयनि जो धाड़ो हणी विया। प्रियालो में हथियारबंद हिंदू वापारी जे मोबाइल फोन की दुकान तां लखे रुपयनि जो धाड़ो लॻो आहे। हथियारबंद राजेश कुमार खां 25 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। हथियारबंद हिंदू वापारी जे मोबाइल फोन की दुकान तां लखे रुपयनि जो धाड़ो लॻो आहे। हथियारबंद राजेश कुमार खां 25 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया।